फ्रांसीसी नेवी पारां बे हक़ जे मौक़े में भारतीय एयरफोर्स जा राफेल जहाज़ किरण जी तस्दीक। फ्रांसीसी नेवी कमांडर पाकिस्तान एयरफोर्स जी महारत जो एतराफ़ कंदे चयो आहे त पाकिस्तान एयरफोर्स भारत जी भेट में वधीक बहितर नमूने तैयार हुई। राफेल किरण जो कारण चीनी G-10C वेढ़ाक जहाज़ में फ़नी बहितरी न पर पाकिस्तानी एयरफोर्स जी बहितर सलाहियत हुई। राफेल जहाज़नि सां को बि मसइलो न पर उनखे मुनासिब तरीक़े सां इस्तेमालु न कयो वियो। 6 ऐं 7 मई जी राति 140 वेढ़ाक जहाज़ आम्हूं साम्हूं थिया हुआ। सूरतहाल घणी पेचीदा हुई पर पाकिस्तान सूरतहाल खे बहितर नमूने हैंडल कयो। दुबई एयर शो में भारतीय जहाज़ सां हादसे जी अमाराती एविएशन इख़्तियारनि ऐं अस्करी माहिरनि जांच शुरू करे छॾी। दुबई एयर शो जी फ्लाइंग कंट्रोल कमेटी जांच जो हिसो। फ्लाइंग रूल्स जी भञकड़ी ऐं भारतीय जहाज़ जी बुलंदी बाबति जांच जारी। मीडिया रिपोर्ट्स मूजिबि फ़िज़ाई करतब लाइ 300 फुट ऊचाई लाज़मी हुई। जांच कई वेंदी त छा भारतीय जहाज़ 300 फुट जी घटि में घटि ऊचाई खां बि हेठि आयो हो। भारतीय वेढ़ाक जहाज़ में इम्कानी फ़नी ख़राबी जी बि जांच जारी। दुबई एयर शो में भारतीय जहाज़ सां हादसो फ़िज़ाई करतबनि लाइ मख़सूस डिस्प्ले बॉक्स में थियो। दुबई एयर शो जो डिस्प्ले बॉक्स शौक़ीननि खां 2 किलोमीटर खां वधीक फ़ासिले ते हूंदो आहे। एयर शो में भारतीय वेढ़ाक जहाज़ किरी तबाह थियण जे नतीजे में हिकु पायलट मारिजी वियो हो। जहाज़ हादसे ते भारतीय अवाम शदीद रद्दअमल ज़ाहिर कंदे एयरफोर्स सरबराह एयर मार्शल अमरप्रीत सिंह खे हटाइण जो मुतालबो करे छॾियो। ॿिए पासे भारतीय मीडिया जहाज़ तबाह थियण जो मलबो अमेरिकी कंपनी ते विझी छॾियो। अमेरिकी फ़िज़ाई कंपनी जे इंजण हादसे जी ज़िम्मेवार करार। इस्लामाबाद हाई कोर्ट में जजिस जी बदिली केस जी वफ़ाक़ी आइनी अदालत में ॿुधणी लाइ मुक़ररी चैलेंज। हाई कोर्ट जे 5 जजिस इंट्रा कोर्ट अपील सुप्रीम कोर्ट में वापसि उमाणण जी दरख़्वास्त करे छॾी। जजिस जी दरख़्वास्त में चयो वियो आहे त 27वीं आइनी तरमीम जे करे इंट्रा कोर्ट अपील खे आइनी अदालत में मुंतक़िल कयो वियो आहे। असां 27वीं तरमीम खे आइन ख़िलाफ़ सम्झूं था। आइन में मकनरा एग्ज़ीक्यूटिव ऐं अदलिया जा इख़्तियार वाज़े थियल आहिनि। आइन में तरमीम जो इख़्तियार अदलिया खे ख़तमु करण लाइ इस्तेमालु नथो करे सघिजे। उन खां अॻु इस्लामाबाद हाई कोर्ट में जजिस जी बदिली बाबति 5 जजिस जे इंट्रा कोर्ट अपील वफ़ाक़ी आइनी अदालत में ॿुधणी लाइ मुक़ररु थी हुई। जस्टिस अमीनुद्दीन ख़ान जी सरबराही हेठि 6 रुकनी बेंच 24 नवंबर ते इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी कंदी। सिंध हाई कोर्ट में 27वीं तरमीम ख़िलाफ़ कन्वेंशन दौरान वकील ऐं पुलिस अहलकार आम्हूं साम्हूं। कन्वेंशन हॉल वञण खां रोकण ते वकीलनि जो पुलिस अहलकारनि खे कुटको। हॉल जी बिजली बंदि करण ते वकील लाउड स्पीकर खणी सिंध हाई कोर्ट जे अहाते में पहुता। वकीलनि जी दाख़िला ते पाबंदी ऐं पुलिस ख़िलाफ़ 24 नवंबर ते सॼी सिंध में अदालती कार्रवाई जो बॉयकॉट जो ऐलान। कन्वेंशन खे ख़िताब कंदे आमिर वड़ाइच चयो त हीअ अदालत ऐं बार वकीलनि जी आहे। वकील न वेंदा त ॿियो केरु वेंदो। ईंदड़ हिकमत अमली जो ऐलान 13 डिसंबर ते कयो वेंदो। कराची बार जे जनरल सेक्रेटरी रहमान कुराई चयो त तहरीक हाणे न रुकजंदी। इस्लामाबाद जे डी चौक ते वकील गॾु थियण लाइ तयारु आहिनि। सिंध हाई कोर्ट बार जे सदर सरफराज़ मेतलो कन्वेंशन मुलतवी करण जो नोटिफिकेशन जारी कयो हो। सिंध हाई कोर्ट बार जी पधिराई मूजिबि कन्वेंशन घुराइण ख़िलाफ़ न आहियूं पर सेक्रेटरी बार इख़्तियार ओरांघिया आहिनि। डिसंबर जे पहिरें हफ़्ते में ॿीहर इजलास घुराए कन्वेंशन जी नई तारीख़ जो फ़ैसिलो कयो वेंदो। ॾियाजी ॾखिण असद रज़ा चयो आहे त हाई कोर्ट ॿाहिरियां पुलिस ऑफिसर सां ख़राब बर्ताव कयो वियो। कानूनी कार्रवाई लाइ समूरनि रुखनि जो जाइज़ो वरितो पियो वञे। सिंध में शुगर मिल्स इंतिज़ामिया पारां कमंद जी पीड़ाई बाबति हुकूमती फ़ैसिले ते सुस्ती सां अमल। 38 मां रुगो हिकु मटियारी शुगर मिल कमंद जी पीड़ाई शुरू करे छॾी। 18 शुगर मिल्स चिमनियूं ॿारियूं। सिंध काबीना जे फ़ैसिले बावजूदि कमंद जी क्रशिंग शुरू न करण ते हिकु बि शुगर मिल खे नोटिस जारी न थिया। ॿिए पासे पंजाब में क्रशिंग सीज़न में देरि करण ते 10 शुगर मिल्स खे नोटिस जारी। केन कमिश्नर पंजाब 15 नवंबर ताईं क्रशिंग शुरू न करण ते नोटिस जारी करे छॾिया। 26 नवंबर ते शुगर मिल्स इंतिज़ामिया केन कमिश्नर ऑफिस तलब। ज़रियनि मूजिबि शुगर मिल्स इंतिज़ामिया जो जवाबु मुतमइन कंदड़ न हुजण ते हिकु ॾींहं में 10 लख रुपया ॾंढ लॻी सघे थो। क़ौमी असैम्बली जे 6 ऐं पंजाब असैम्बली जे 7 तकनि ते नंढी चूंड सुभाणे रिथियल। हरिपुर, लाहौर, फैसलाबाद, साहिवाल, डीजी खान, सरगोदा, मियांवाली ऐं मुज़फ़रगढ़ में नंढी चूंड लाइ सामान पहुचाइण जो सिलसिलो जारी। पोलिंग जे मौक़े ते सिक्योरिटी लाइ 20,000 खां वधीक ऑफिसर ऐं अहलकार मुक़ररु। 2,792 पोलिंग स्टेशन्स मां 408 इंतिहाई हसास ऐं 1,032 हसास करार। सिविल आर्म्ड फोर्सिस ऐं पाक फ़ौज जी मुक़ररी जो ऑर्डर जारी। ॿिए पासे PP 116 फैसलाबाद ते उम्मीदवार राना शहरियार जी चूंड मुहिम में शिरकत करण ते पंजाब जे वज़ीर राना सिकंदर खे नोटिस जारी। डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर सूबाई वज़ीर खे वज़ाहत लाइ घुराए वरितो। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी ख़िलाफ़ चूंड ज़ाब्ता भञकड़ी केस ते 25 नवंबर ते ॿुधणी थींदी।
इलेक्शन कमीशन में मुमलिकती वज़ीर ख़िलाफ़ केस ते ॿुधणी 24 नवंबर ते थींदी। जेको बि असांजे जवाननि खे शहीद करे थो उहो दहशतगर्द आहे। दहशतगर्दी खे ख़त्म करण खां सवाइ ॿियो को बि ऑप्शन न आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी चयो आहे त केपी पुलिस दहशतगर्दनि खे मुंहुं ॾियण जी सघ रखे थी। वफ़ाक़ रहतूं ॾे त पुलिस ऐं सिहत समेत समूरनि शोबनि में वधीक बहितरी आणे सघिजे थी। वफ़ाक़ भले केपी में ऑडिट कराए पर असांखे रहतूं बि अदा करे। आऊं बि करप्शन में मुलविस हुजां त भले सज़ा ॾिनी वञे। सुहेल आफ़रीदी चयो त ख़ैबर पख्तूनख्वा में दहशतगर्दनि खे सज़ा ॾियण लाइ कानून साज़ी जी हिदायत कई आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे बाबति सूबाई कानून में झोल ख़त्म कया वेंदा। वफ़ाक़ी सरकार सोन जे इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट ते लॻल पाबंदी हटाए छॾी। सोन जे आलमी कारोबार बाबति मुअत्तल एसआरओ बहाल। क़ीमती धातुनि ऐं गहन जे वापार बाबति कुझु तरमीमूं एसआरओ में शामिल। हुकूमत 6 मई 2025 ते स्मगलिंग जी शिकायत ते सोन समेत ॿियनि क़ीमती धातुनि जे वापार ते पाबंदी लॻाई हुई। उस्ताद रोज़ानो रोडनि ते धरणो हणी वेठल हूंदा आहिनि। उस्तादनि जी बुनियादी ज़िम्मेवारी ॿारनि खे पढ़ाइणु आहे। वॾे वज़ीर जूं कराची में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर चयो त IBA टेस्ट जे ज़रिए 95,000 उस्ताद भर्ती कया आहिनि। सिंध में 70 लख ॿारड़ा स्कूल्स खां ॿाहिरि आहिनि। असां वटि घणा मसइला आहिनि। गुरबत सभ खां वॾो मसइलो आहे। वालिदैन ॿारनि खे कमकार सां बि लॻाए छॾींदा आहिनि। सहूलतुनि ऐं उस्तादनि जी खोट बि मसइलो आहे। रोडनि ते ॿारनि खे पिनाईंदड़ वालिदैन ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। वॾे वज़ीर चयो त सोशल केसिस खे जुडिशरी अहमियत न ॾेई रही हुई। 50,000 केसिस पेंडिंग में हुआ। केपी जे इलाइक़े बनू में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन 8 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि ख़ारजी दहशतगर्दनि जी मौजूदगी जे ॻुझे इतला ते सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि गॾियल ऑपरेशन कयो। ख़ारजी दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे असराइते तरीक़े सां निशानो बणायो वियो। ऑपरेशन दौरान भारतीय स्पॉन्सर्ड 8 ख़ारजी मारिया विया। हथियार ऐं बारूदी मवाद हथ। ISPR जो चवणु आहे त मारिजी वियल ख़ारजी दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सिस ते हमलनि ऐं आम शहरनि जे क़त्ल में मुलविस हुआ। ठट्टो में अदालत में पेशी ते आयल जवाबदार पारां 2 माड़ तां टपो ॾेई आपघात जी कोशिश। पुलिस जो चवणु आहे त बदीन जेल मां जवाबदार बशीर गंदरो खे सेशन कोर्ट ठट्टो आंदो हो। जवाबदार अहलकारनि खां पाण छॾाए 2 माड़ तां टपो ॾिनो। जवाबदार ज़ख़्मी हालत में सिविल अस्पताल मुंतक़िल। जवाबदार बशीर गंदरो मंशियात जे केस में 3 महीननि खां बदीन जेल में क़ैद हो। डॉक्टर मूजिबि जवाबदार जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। कश्मीर पुलिस कचे वींदड़ मुल्तान वासी खे अगवा थियण खां बचाए वरितो। पुलिस दावा कई आहे त मुल्तान वासी ख़ुर्शीद अहमद मेतलो शादी जे ॾटे में कचे वञी रहियो हो। इतला मिलण ते पुलिस पहुची खेसि मियाणी थाणे जी हद में रोके वरितो। मुल्तान वासी चयो आहे त हिकु छोकिरी महीने खां मोबाइल फ़ोन ते ॻाल्हाईंदी हुई जंहिं खेसि शादी जो ॾटो ॾेई कंदकोट जे कचे में घुरायो हो। पुलिस थाणे ते घुर्जूं पूरियूं करण बाद मुल्तान वासी खे वारसनि हवाले करे छॾियो। नवाबशाह में 15 साल अॻु फौत थियल शहरी जे नाले ते कराची में ट्रैफ़िक कानून जी भञकड़ी जो चालान पहुची वियो। अमानुल्ला जमाली जे नाले ते 15,000 रुपयनि जो चालान TCS वसीले उमाणियो वियो। चालान मिलण ते फौती जे घर भातियुनि में परेशानी जी लहर। मनशियात है पाक सिंध बुर्जे टाइम न्यूज़ पंहिंजी अखबार साण गॾिजी कयूं वीचार। टाइम न्यूज़ पंहिंजी अखबार साण गॾिजी कयूं वीचार। अणझुकल ऐं अड़े बंग अणझुकल ऐं अड़े बंग आ पाक सिंध बुर्जे मनशियात है पाक सिंध बुर्जे। टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार जे सर ते एकता रिहाड़ो मंशियात खां पाक सिंध जे सर हेठि मल्हाइण जूं तयारियूं तेज़ थी वियूं। बदीन जे गर्ल्स स्कूल में शानदार एकता तक़रीब शागिर्दियाणनि पारां टेबलोस पेश करे गीतनि ते झुमरियूं। नवाबशाह में सिंधी अदबी संगत पारां एकता मुशाइरो राग रिहाण जी बि महफ़िल। अॻवाननि पारां 7 डिसंबर ते एकता रिहाड़ो मंशियात खां पाक सिंध जे सर हेठि भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान।
भिटशा वासी फनकार रोशन फ़कीर मीराली गीत तैयार करे वरितो। फ़कीर मीराली अज़म वजायो त हर साल जियां हिन साल बि एकता दिहाड़ो भरपूर नमूने मल्हाईंदासीं। चीन में भी एकता दिहाड़े की मुनासिबत से तकरीब दौरान सिंधी सकाफ़त जा रंग जरकी पिया। इंस्टीट्यूट ऑफ अर्बन एग्रीकल्चर एंड साइंसिस में तकरीब मुनक़िद कई वई। टोपी ऐं अजरक पहिरियल नौजवाननि पारां सिंधी गीतनि ते जुमरियूं। मंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि एकता दिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जे अज़म जो इज़हार। न्यूयॉर्क के नए मेयर ज़हरान ममदानी जे सदर ट्रंप से व्हाइट हाउस में मुलाकात। माज़ी जूं तलख़ियूं खुशगवार मुलाकात में तब्दील। सदर ट्रंप जे ममदानी के हर मुमकिन मदद की खातिरी। नेतन्याहू गज़ा बाबत ममदानी के मौक़िफ़ ते ट्रंप चयो त गज़ा में मुस्तक़िल अमन लाइ हमास के बेहथियार करण ते ज़ोर ॾेई रहिया आहियूं। ममदानी नेतन्याहू के गिरफ़्तार कंदो या न इन ते ॻाल्हि ॿोल न थी आहे। ज़हरान ममदानी गज़ा में इसराइली हुकूमत जी अमेरिकी फंडिंग बाबत पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु रहंदे चयो त न्यूयॉर्कर्स चाहिनि था त टैक्स जा पैसा संदन फ़ाइदे लाइ इस्तेमालु थियनि। ट्रंप के फ़ाशिस्ट सॾण बाबत सहाफ़ी जे सवाल ते ममदानी खां अॻु ट्रंप जवाबु ॾींदे चयो त खेसि इन ते एतिराज़ नाहे।